رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذا سمعوا ما أنزل إلى الرسول ترى أعينهم تفيض من الدمع مما عرفوا من الحق يقولون ربنا آمنا فاكتبنا مع الشاهدين وما لنا لا نؤمن بالله وما جاءنا من الحق ونطمع أن يدخلنا ربنا مع القوم الصالحين فأثابهم الله بما قالوا جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك جزاء المحسنين والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب الجحيم صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا الله تبارك وتعالى जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि जा सख़्त खां सख़्त जेके दुश्मन हुआ यहूदी उन्हनि जो बयानु फरमायो ऐं मुसलमाननि सां जेको नरमी वारो ताल्लुक़ वेझड़ाइप वारो रखण वारा हुआ उहे वरी नसरानी हुआ उन्हनि जो बयान बि फरमायो वियो। पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला इन्हनि नसरानियुनि जे उन तबके जो बयान फरमायो आहे जेके इस्लाम खां मुतासिर थी करे मुसलमाननि खां क़ुर पाक खां मुतासिर थी करे इस्लाम क़बूल करे विया उन्हनि जो बयान फरमायो आहे। हाणे हिननि आयतुनि जे सम्झण खां पहिरियां शान नुज़ूल सम्झणो पवंदो। ॿियनि लफ़्ज़नि में खणी हीअं चइजे त जंहिं वक़्तु क़ुर पाक जूं ही आयतूं नाज़िल थियनि पियूं उन वक़्तु छा मंज़र हो, कहिड़े सबब जे करे ही आयतूं नाज़िल थियूं, उहो मंज़र थोरो अक्स हुन जो ज़हन में रखणो पवंदो तां त ही आयतूं आसानी सां सम्झ में अचनि। ख़ुलासो ज़रा हिन तरह रिवायत जे अंदरि ईंदो आहे, उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इस्लाम जी दावत ऐं तबलीग करण जे करे दीन इस्लाम जो नारो बुलंद करण जे करे मके जे माण्हुनि तरह जेके तकलीफ़ूं ॾिनियूं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे मके जे मुशरिकनि खां उन्हनि जे सख़्तियुनि ऐं उन्हनि जे तकलीफ़ुनि खां बचण जे करे सहाबा किराम खे मशवरो ॾिनो त हीअं कयो जेसीं ताईं अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां को ख़ासि हुकुम अचे तेसि ताईं कुझु साथी हिजरत करे हबश जे तरफ़ हलिया वञनि। सम्झ में आयो आहे, ॿुधण में आयो आहे त हबश जो जेको नजाशी बादशाह हुआ उहो ज़ालिम न आहे, न ई वरी कंहिं माण्हूअ खे कंहिं ते ज़ुल्म करणु ॾिए थो। ही त मके जा मुशरिक ज़ालिम थी पिया आहिनि, तरह ज़ुल्म था कनि माण्हुनि ते। जेको मुसलमान थो थिए उनखे ततल वारीअ ते ॾींहं तते में ऊंधो करे सुम्हारनि था, पत्थर छातीअ ते रखी करे ततल वारीअ ते सुम्हारे छॾे था वञनि। औरतुनि खे हिकिड़ी टंग हिकिड़ीअ
उठ में ॾाचीअ में ॿधी, ॿी टंग ॿी ॾाचीअ में ॿधी करे ॿिनि ॾोठनि खे हीअं हलाए करे चीरे था छॾनि माण्हुनि खे। एॾा वॾा ज़ालिम आहिनि, भला अहिड़े ज़ुल्म खां त बचंदो। हिमत कयो। कुझु साथी जेके घणनि तकलीफ़ुनि में आहिनि उहे हिजरत कनि, नजाशी बादशाह जे तरफ़ वञो। ॿुधण में आयो आहे त उहो ज़ालिम न आहे, ज़ुल्म करणु बि नथो ॾे। पोइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन वक़्तु 11 माण्हू पहिरियां तयारु थिया। 11 साईं असां वञूं था, साईं मां 11 माण्हू तयारु थिया। उन्हनि 11 में हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु हो ऐं हज़रत उस्मान जे घर में हुज़ूर सलातो सलाम जन जी न्याणी रुक़ैया बि हुई निकाह में। रुक़ैया सूदो हज़रत उस्मान साईं 11 ॿियनि साथियुनि 10 खे 9 ॿिया 2 ई ज़ाल मुड़ुस 11 थिया। 11 जी अॻुवाणी पाण करे हबश जे तरफ़ निकिरी पियो। जीअं उते वञी पहुता त कुझु बादशाह खे ख़बर पई त मके खां मुसलमाननि जो को वफ़द आयो आहे हिजरत करे हेॾे, हुतां जे सख़्तियुनि खां बचण जे लाइ। थोरी हाल अहवाल कई, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, पर चूंकि मुसलमाननि जे बारे में, इस्लाम जे बारे में नरम रवैयो रखंदड़ हो, जीअं पोइ हिते पैगाम ॾिनो वियो त हा वाकई नजाशी बादशाह मुसलमाननि सां नरम रवैयो थो रखे, वाकई ज़ालिम कोन्हे, असां सां बि उन सख़्ती कोन कई आहे, उन असांखे आदुरभाह कयो आहे। त पोयां वरी ॿियनि साहबनि सगोरनि जो बि वफ़द ग़ालिबन 82 ॼणा हुया। हज़रत जाफ़र बिन अबू तालिब, हज़रत अली सिंह रज़ी अल्लाह ताला अन्हु जो भाउ, 82 माण्हुनि जो वफ़द वठी करे उन्हनि जी पाण निगरानी करे, निगरान बणिजी करे इहे बणी करे नजाशी बादशाह वटि पहुता हिजरत करे। 11 पहिरियां 82 पोइ। जॾहिं जाफ़र बिन अबू तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु पहुतो, नजाशी बादशाह खे ख़बर पई त वॾो वफ़द थो अचे 82 माण्हुनि जो। ज़बरदस्त तरीक़े सां उन्हनि जो इस्तक़बाल कयईं। अची करे उन्हनि खे जीअं में जायूं ॾिनऊं, महिमान नवाज़ी कयूं उन्हनि जी। हेॾा मके जे मुशरिकनि खे ख़बर पई त मुसलमान मके मां बि हिजरत करे कुझु हबश जे तरफ़ विया आहिनि। यहूदनि खे ख़बर पई, जीअं गुज़िरियल आयतुनि में अलाह से फरमायो त इहे यहूदी मुसलमाननि सां अदावत ऐं दुश्मनी कंदा हुआ, ॿियनि खे बि मुसलमाननि जे ख़िलाफ़ उभारींदा हुआ। सो वाकई यहूदनि हिकिड़ो ख़त लिखियो नजाशी बादशाह ॾांहुं। उन बादशाह जे तरफ़ सूखड़ियूं हदिया तोहफ़ा बि मोकिलियूं। ख़त में लिखियूं त हिननि मुसलमाननि खे हिते रहण न ॾियो, हबश में लॾायो, हिननि खे कढो न हितां। जॾहिं नजाशी बादशाह वटि उहो ख़त बि आयो, तोहफ़ा बि आया, त हिन ख़त खे हाल फ़िलहाल साइड ते रखियो, तोहफ़नि खे बि साइड ते रखियो। 82 माण्हुनि जो जेको वफ़द आयो हज़रत जाफ़र बिन अबू तालिब जे निगरानीअ में, उनखे घुरायो आहे हेॾां अचो, तव्हां ॿुधायो छा सूरत हाल आहे तव्हांजी मके में। हिन ॿुधायो असां मुसलमान आहियूं। अच्छा तव्हांजो पैगम्बर कहिड़ो आहे? मोहम्मद रसूलुल्लाह। अच्छा कहिड़े ख़ानदान जो आहे? चए जनाब अब्दुल्ला जो पुटु आहे, अब्दुल मुत्तलिब जो पोटो आहे, बनु हाशिम कबीले जो, अब्दु मनाफ लुच अथसि, कुरैश कबीलो आहे वॾो। अच्छा हुनजा साथी कहिड़ा आहिनि? नाला खयईं। उस्मान आयो त वॻ में इहो बि हुनजो साथी आहे, मां बि हुनजो पैरोकार आहियां, ही सभु हुनजा आहियूं। हुनजे लिबास खे ॾिठईं चङी तरह, कमीस गोॾ हिकिड़े हिकिड़े ॾींहुं ॾिठईं। मुसलमान जेके हिजरत करे आया हुनजो लिबास चेक पियो करे, हिकिड़े हिकिड़े खे ॾिसे पियो। छो त नसराननि वटि जेको किताब हो इंजील जो,
उन में वसफ़ूं लिखियल आहियूं त आख़िरी पैगम्बर जेको ईंदो उहो अरबनि मां ईंदो, कुरैश कबीले मां हूंदो, अब्दुल मुत्तलिब जो पोटो जनाब अब्दुल्ला जो पुटु आमिना जो लाल हूंदो। उनजा साथी अहिड़े सादे लिबास वारा हूंदा ऐं इंतिहाई मुख़लिस ऐं सचा वफ़ादार, पंहिंजे नबीअ तां साह सिर मिट माइट बच्चा माल सभु घोर कंदड़ हूंदा। पोइ हिन जॾहिं उहे सिफ़तूं पढ़ियूं पंहिंजे किताब में, वरी मुस्लमाननि जे हिन वफ़द खां हाल अहवाल ॿुधाई, पुछाई, हुननि जो लिबास सिफ़तूं सभु पुछाई त हिन खे त किताब जे मुआफ़िक़ नज़र आयूं। त हिन चयो त यार हे त माण्हू सही आहिनि, हिननि खां पहिरियां असां वटि किताब पियो आहे जंहिं हिननि जूं सिफ़तूं ॿुधायूं आहिनि, हे त सचा आहिनि, पैगम्बर बि सचो आहे, मके में ईंदो, मको बि वाक़ई सचो, कुरैश कबीलो बि सही, उन में वरी अब्दुल मुत्तलिब जो ख़ानदान, अब्दुल्ला जो पुटु आमिना जो लाल वाक़ई सही, यतीम थी करे पलियो हो वाक़ई सही, ॾाॾे पोइ चाचे अबू तालिब पालिस संभालिस, सभु ॻाल्हियूं सही आहिनि। सो मके जे मुशरिकनि जेको ख़त लिखियो उन ख़त खे ऐं उन्हनि तोहफ़नि खे वापसि ॾियारे मोकिलियो, उन्हनि खणो बाबा पंहिंजो, ही सचा ऐं मुख़लिस माण्हू आहिनि, हिननि खे असां मोटाए नथा सघूं, तव्हांजे करे असां हिननि सां अदावत ऐं दुश्मनी न कंदासीं, खणो पंहिंजा वापसि थियो। मके जे मुशरिकनि वटि जॾहिं सामान वापसि थियो उन्हनि जा मुंहं ई लही विया ऐं होॾां मके में मुस्लमाननि खे ख़बर पई त नजाशी बादशाह सामान वापसि मोकिलियो आहे ऐं पोयां इहा बि ख़बर नजाशी बादशाह मोकिली, इस्लाम क़बूल कयईं, हज़रत जाफ़र बिन अबू तालिब जूं ॻाल्हियूं हाल अहवाल निशानियूं ॿुधी करे मुस्लमान थियो। हुज़ूर सलातो वसलाम जन्ना हिकिड़ो ख़त बि लिखियईं, पंहिंजे पुट खे बि गॾायईं त बाबा हल तूं बि वञी करे हुज़ूर सलातो वसलाम जन जी ख़िदमत में पेश थी, इस्लाम क़बूल कयो, मुंहिंजो इस्लाम बि हुज़ूर जन वटि ॿुधायो त मां इस्लाम क़बूल करे छॾियो आहे, कंहिं महिल बि तव्हांजो महिमान आहे। हाणे हीउ वफ़द निकितो आहे नजाशी बादशाह जे पुट जो, ॿेड़ीअ में चढ़ियो आहे, अलाह ताला जे तरफ़ खां फ़ैसिलो इहो हो, विच समुंड में दरिया में इहा ॿेड़ी माण्हू सूदो ग़रक़ थी वई, न पुॼी सघी। नतीजतन कुझु वक़्त खां पोइ हुज़ूर सलातो वसलाम जन खे अल्लाह तबारक व तआला जॾहिं हिजरत जो हुकुम फरमायो मदीने जे तरफ़, ऐं हेॾां पैगाम आयो हबश जे तरफ़ नजाशी बादशाह वटि त असांखे आसमान खां अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम थी वियो आहे हिजरत जो, मदीने जे तरफ़ वञूं था, असांजा जेके साथी तव्हां वटि हिते रहियल आहिनि उन्हनि खे महिरबानी कयो असां ॾे हाणे मदीने मोकिलियो। हिन जवान छा कयो, उन्हनि मुस्लमाननि खे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्म मुताबिक़ मदीने जे तरफ़ रवानो कयईं, पर पंहिंजा नसरानियुनि जा 70 आलिम ऐं मशाइख़ दरवेश बुज़ुर्ग बि हुन सां गॾायईं, अब तव्हां बि वञो, वञी करे चङी तरह पंहिंजे इन इल्म मुताबिक़, पंहिंजे किताब मुताबिक़ मुस्लमाननि जे पैगम्बर खे, उन्हनि जे साथियुनि खे, उन जे हिजरत खे, उन जी सभिनी ॻाल्हियुनि खे किताब में लिखियल आहे, वञी करे सुञाणो, वञो। हेॾां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत करे मदीने पहुता, हेॾां ई नजाशी बादशाह वटां मुस्लमान ऐं हुनजो मोकिलियल वफ़द 70 उलमा ऐं मशाइख़ जो, उहो बि वञी करे हुते पहुतो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि जॾहिं पहुता, इहे तक़रीबन 30 माण्हू हुया जेके 70 माण्हुनि मां मुस्लमाननि सां गॾु 30 माण्हू हुन जा मशाइख़ ऐं आलिम, वॾा वॾा आलिम, उन्हनि में 30 दरवेश बुज़ुर्ग। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि जॾहिं अची पहुता, हे पंहिंजे दरवेशानी लिबास में आया, जेको उन ज़माने में वॾनि आलिमनि, बुज़ुर्गनि, नेकनि सालिहनि जो लिबास हो, उन पंहिंजे दरवेशानी लिबास में अची करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो अची करे वेठा, ॻाल्हायूं अञा कुझु बि न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे आॾो सूरत यासीन पढ़ी, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सॼी यासीन पढ़ी अञा मस पूरी कई त इन्हनि नसराननि जे आलिमनि ऐं मशाइख़नि जे अखियुनि मां पाणी पियो वहे, रोअनि पिया, छो त सूरत यासीन जे अंदरि मज़मून बि ज़रा अहिड़ा बयान थियल आहिनि, आख़िरत जो माहौल बि बयान थियल आहे, इंसान खे मिसाल ॾेई करे अल्लाह ताला सूरत यासीन में सेखारियो बि आहे, वज़रिब लहुम मसलल हयाति दुनिया वज़रिब लहुम मसलल रजुलैन, वॾा मिसाल अल्लाह ताला ॾिना आहिनि
क़यामत जे वनुफ़िख़ फ़िस्सूर सूर फूकण जो अंदाज़ बि आहे। वमताज़ुल यौमा अय्युहल मुजरिमून जा लफ़्ज़ बि आहिनि त क़यामत जॾहिं अल्लाह ताला ॾोहारनि खे चवंदो नेकनि खां धार धार थी वियो, ॾोह बासराईंदो न बासींदा। अल्यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। ज़बान खे अल्लाह ताला तालो हणी करे इंसान जे जिस्म जे उज़वनि खां ॻाल्हि राईंदो। जिस्म जा उज़व शाहिदी ॾींदा त मूंखां अहिड़ा अहिड़ा कम हिन वरिता। इहो मंज़र जॾहिं हिननि नसराननि जे आलिमनि ऐं मशाइख़नि पाक पैगम्बर जे ज़बान मां ॿुधो तॾहिं दिलि खे रोके न सघिया, रोई पिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे हथ ते बैअत करे मुस्लमान छा इस्लाम क़बूल कयूं। फ़ौरन हुननि जे ज़बान में जॾहिं यासीन ॿुधऊं, फ़ौरन हिन जे ज़बान में लफ़्ज़ आया रब्बना आमन्ना फ़क्तुबना मअ शाहिदीन। ओ रब असांजा, तुंहिंजो हे कलाम सचो, तुंहिंजो पैगम्बर बि सचो, तुंहिंजूं ॻाल्हियूं बि सचूं, तुंहिंजी क़यामत क़बर हिसाब किताब सभु सचो। क़यामत जेॾी मुजरिमनि ऐं ॾोहरनि सां तुंहिंजो जेको हिसाब जो अंदाज़ हूंदो सभु सचो। रब असां हिननि सभिनी शयुनि ते ईमान आंदोसीं ऐं असां शाहिदी था ॾियूं त ईमान बि सचो, क़ुर बि सचो, नबी बि सचो, क़यामत बि सची, सभु मंज़र तुंहिंजो सचो। असांखे फ़क्तुबना मअ शाहिदीन, जेके तुंहिंजे दीन खे सचो था चवनि, शाहिदी ॾियनि था, असांखे उन्हनि शाहिदनि मां लेखिजां, असां मोमिन थी वियासीं। हाणे नजाशी बादशाह खे बि इहा ख़बर पई त मुंहिंजा जेके हितां हमरा विया उहे सभु जो सभु मुतफ़िक़ थी करे इस्लाम क़बूल करे चुका आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मूंखे बि इस्लाम नसीब थियो आहे, मुंहिंजा साथी बि विया आहिनि। इंतिहाई ख़ुशकुन माहौल हो। इहे जेके नसरानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ईंदा वञनि पिया, मुस्लमान थींदा वञनि पिया, अॻे दिलि में इस्लाम ख़ातिर नरमी रखंदड़ हुआ, वरी वेतर इस्लाम जो बराह रास्त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मां उन्हनि ॿुधो, क़ुर ॿुधो, अख़लाक ॾिठो, सहाबा किराम जो किरदारु ॾिठो, त इस्लाम में दाख़िल थींदा विया। अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि में इन्हनि नसराननि जी साराह कई आहे, पर वाह जो लफ़्ज़नि सां। तवजो कजो, अल्लाह से फरमायो व इज़ा समिअू मा उनज़िल इला रसूल तरा अयुनहुम, जॾहिं ॿुधनि था इहे नसरानी, छो त कल्ह जेका आयत गुज़री हुई आख़िरी 6 सिपारे जी 182 नंबर आयत, उन में अल्लाह ताला फरमायो त यहूदी त दुश्मन आहिनि, पर जेके नसरानी आहिनि, जेके चवनि था क़ालू इन्ना नसारा, इहे वरी अक़रबहुम मवद्दतन लिल्लज़ीना आमनू, मोमिननि सां वधीक वेझड़ाई ऐं कुर्ब रखण वारा माण्हू आहिनि। त पोइ हाणे कीअं था कुर्ब रखनि, अल्लाह से तारीफ़ थो करे व इज़ा समिअू मा उनज़िल इला रसूल, असां जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ क़ुर नाज़िल कयो आहे न, जॾहिं ही उनखे कन ॾेई करे हीअं ॿुधनि था इहे नसरानी, तरा अयुनहुम, पोइ तो ॾिसंदे न उन्हनि जी अखियुनि खे तफ़ीज़ु मिन अद-दम'i मिम्मा अरफ़ू मिन अल-हक़, इन्हनि जूं अखियूं ॻोढ़ा थियूं आहिनि हक़ जे सुञाणजण खां पोइ। हक़ सुञाणे वरितऊं, हक़ खे सम्झी वरितऊं, हक़ जी मारिफत जॾहिं उन्हनि खे चङी तरह सुञाण थी पई त उन्हनि जूं अखियूं रुकिजी न सघियूं, अखियुनि मां ॻोढ़ा वही विया। तो ॾिसंदे त उन्हनि जूं अखियूं तोखे ॻोढ़ा वहाईंदे नज़र ईंदियूं, ऐं तूं ॿुधंदे त हीअं बि चवंदा हूंदई यक़ूलून रब्बना आमन्ना फ़क्तुबना मअ शाहिदीन। पोइ सियाणा, पोइ क़ुर पढ़ण वारा, उहो मंज़र तूं जेकर ॾिसी आहे, उहे हीअं पिया चवनि हे असांजा रब, असां ईमान बहांदो आहे ऐं असांखे उन्हनि शाहिदी ॾींदड़नि मां लिखजां, जेके तुंहिंजे ईमान क़ुर जी पके पुख़्तगीअ सां शाहिदी था ॾियनि, असांखे उन्हनि शाहिदनि मां लिखजां। वमा लना ला नुमिनु बिल्लाह, अल्लाह से उन्हनि जी साराह कंदे फरमाए थो त इहे पाण में हिक ॿिए खे हीअं पिया चवनि, जॾहिं सूरत यासीन ॿुधी हुयूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़बान मुबारक मां, हिक ॿिए खे हीअं पिया चवनि मा लना ला नुमिनु बिल्लाहि व मा जाअना मिनल हक़, छा थियो आहे असांखे जो असां ईमान न आणियूं, अञा हक़ अची चुको आहे, वाज़िह क़ुर ॿुधी चुका आहियूं, पाक नबीअ जे चहिरे अनवर खे ॾिसी चुका आहियूं, इहो चहिरो कीअं थो कूड़ो थी सघे, इहा ज़बान कीअं थी कूड़ी थी सघे, क़ुर सचो हक़ असां ॿुधी चुका आहियूं, छा थियो असांखे जो असां ईमान न आणियूं। ऐं वरी पोइ उमेद रखूं त असांखे क़यामत जॾहिं अल्लाह ताला सालिहनि में शुमार कंदो, जन्नत ॾींदो, ईअं बि भला थींदो आहे? हक़ खां माण्हू परे हुजे ऐं वरी उमेद रखे त क़यामत में कामयाबी मिलंदी, न न, छा थियो आहे जो ईमान न आणियूं, अचो त ईमान था आणियूं। ईअं हिक ॿिए खे चई ॾोरा पा ॾेई गॾिजी करे इस्लाम में क़बूल पइजी करे रोअण लॻा। रब्बना आमन्ना फ़क्तुबना मअ शाहिदीन जा लफ़्ज़ चवंदा रहिया ऐं क़ुर पाक उन्हनि जी तारीफ़ कंदे उन्हनि जा उहे लफ़्ज़ क़ुर पाक जो हिसो बनाया।
त ईअं था चवनि छा थियो आहे असांखे जो असां ईमान न आणियूं अलाह ते वमा जाअना मिनल हक़ ऐं जेको हक़ असां वटि पहुतो आहे क़ुर नबीअ जी सूरत में उनखे न मञूं ऐं वरी वनतमउ अन युदखिलना रब्बुना मअल क़ौमि सालिहीन ऐं उमेद रखूं लालच रखूं इहा त रब असांखे सालिहनि जे क़ौम में दाख़िल कंदो पोइ सालिह त इहे आहिनि न नबीअ ऐं उनजा सहाबी ऐं सालिह इहे उमती इहे सालिह आहिनि न उमेद था कयूं त अलाह इन्हनि में दाख़िल कंदो ऐं वरी ईमान न आणियूं अचो त कलमो था पढ़ूं सभिनी खणी कलमो पढ़ियो पोइ अलाह तबारक व तआला बि उन्हनि जे इन ईमान खे क़बूल कंदे छा फरमायो केॾो क़ुर पाक जो प्यारो अंदाज़ आहे रब तबारक व तआला जी महिरबानी ऐं शफ़क़त जो केॾो अंदाज़ आहे तवजो खपे अल्लाह से फरमायो फ़असाबहुमुल्लाहु बिमा क़ालू जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार ख़ालिदीन फ़ीहा हिननि जो चयो न त रब्बना आमन्ना फ़क्तुबना मा शाहिदीन रब असां ईमान आंदो आहे असांखे शाहिदी ॾींदड़नि मां लिखजां त पोइ अल्लाह से फरमाए थो असां बि इन्हनि जो इहो गुफ़्तो क़बूल कयो पोइ असां बि हिननि खे ॾेई छॾियोसीं बसि इन ॻाल्हि ते इन गुफ़्ते ते ॾेई छॾीसीं जन्नत अहिड़ी जिन जे हेठां नहरूं पयूं थियूं वहनि ऐं ख़ालिदीन फ़ीहा हमेशह उन में रहंदा कोन कढंदासीं जन्नत मां इन्हनि खे बसि इहा इन्हनि खे आई वज़ालिक जज़ाउल मुहसिनीन क़ुर थो फरमाए त नेकनि जो अहिड़ो सुहिणो बदिलो अलाह जे ज़ात वटि जेको हक़ खे जल्दी क़बूल करे अलाह ताला उनखे ईअं नवाज़े थो इहो हुयो नसरानियुनि जो उहो तबिको जिन क़ुर पाक खे ॿुधो त क़बूल कयऊं हक़ सम्झ में आयो हुननि खे ऐं मुस्लमाननि सां नरम रवैयो मुहबत जो रखंदड़ हुया पर उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां क़यामत ताईं ईंदड़ समूरनि नसरानियुनि खे हिकु जहिड़ो न सम्झिजो नसरानियुनि मां जेके इस्लाम क़बूल करे विया से त अगामी विया जिन क़बूल न कयो जे इस्लाम सां उहे नरम रवैयो मुहबत जो मुस्लमाननि सां रखनि था त उन्हनि जी बि साराह क़ुर पाक पहिरियां करे छॾी आहे पर जे नथा रखनि त सभिनी सां तव्हां हिकु जहिड़ो सुठो सलूक न रखिजो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन्नसारा औलिया ईमान वारो यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे कॾहिं बि पंहिंजो दोस्त न बनाइजो आज मुस्लमान थी वञनि त तव्हांजा भाइर आहिनि उन्हनि सां नफ़रत बि न कजो त हाणे हिननि आयतुनि मां सम्झ में आयो त नसरानी बहितरीनु माण्हू आहे पर इहा ॻाल्हि इन्हनि आयतुनि बि कोन ॿुधाई त टोटल नसरानी अहिड़ा आहिनि या जेके मुस्लमान थी विया उहे जंहिंमां सम्झ में आयो अलाह से फरमाए थो फ़असाबहुमुल्लाहु बिमा क़ालू जिन इहो गुफ़्तो चयो रब्बना आमन्ना फ़क्तुबना मा शाहिदीन असां बि उन्हनि खे नवाज़सीं सॼी क़ौम खे न त इन्हनि लफ़्ज़नि खे वठी करे अॼोके हिन दौर में ॾिसिजे थो त हाणे जेके नसरानी आहिनि मुस्लमान मुल्कनि में रहनि था उहे त मुस्लमाननि सां नरम रवैयो रखी करे रहनि था पर जेके नसरानी यहूदियुनि सां गॾु रहिया पिया आहिनि पंहिंजे पंहिंजे गैर मुस्लिम यूरोप जे मुल्कनि में रहिया पिया आहिनि उहे अॼु बि यहूदियुनि वांगुरु मुस्लमाननि जा दुश्मन आहिनि तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो असां तव्हांखे तारीफ़ ॿुधाई नेकनि जी पर ॿुधो वल्लज़ीन कफ़रू जिन असांजे क़ुर जो असांजे नबीअ जो इनकार कयो उहा कज़्ज़बू बि आयातिना असांजे आयातुनि खे कूड़ो चयूं उलाइका अस्हाबुल जहीम उहे वरी जहन्नम वारा अथव सभु जो सभु नसरानी भला बि कोन पर ॾिसो क़ुर पाक जो हुस्न अंदाज़ जंहिं क़ौम मां के चंद माण्हू बि मुस्लमान थिया आहिनि जंहिं क़ौम जे चंद माण्हुनि बि इस्लाम सां नरम रवैयो रखियो आहे क़ुर उन्हनि जी साराह कई आहे एॾो क़ुर पाक इंसाफ़ वारो किताब आहे एॾी रब जे ज़ात वटि अदल ऐं इंसाफ़ जी नज़र आहे दुश्मन आहे इस्लाम जो मुखालिफ़ आहे पर जे उन्हनि मां बि के चंद माण्हू इस्लाम में अचनि था त रब उन्हनि जी तारीफ़ थो करे साराह थो करे पर जे गैर मुस्लिम ई ठहियो मुस्लमाननि सां नरम रवैयो रुगो रखनि था त बि अलाह जो पैगम्बर उन दौर में पंहिंजे माण्हुनि खे मके जे मुशरिकनि जे तकलीफ़ुनि खां बचण जे करे फरमाइनि था त नजाशी बादशाह जे तरफ़ हलिया वञो अगरचे गैर मुस्लिम आहे पर सम्झ में आयो आहे त ज़ालिम कोन्हे ॿुधण में आयो आहे त ज़ुल्म करे बि नथो ज़ुल्म सहे बि नथो होॾां वञो पोइ बि कुझु न कुझु तव्हां सुखिया थींदव ज़ुल्म खां बचंदव त ॾिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिलि में जेका उन्हनि जी ख़्वाहिश पैदा थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नफ़रत कनि था त गैर मुस्लमान न वञो पर नरम रवैयो रखनि था त हुज़ूर जे ज़बान मां बि साराह निकिती त ज़ालिम कोन्हे इहो ज़ालिम कोन्हे जंहिं पाक पैगम्बर जी ज़बान जंहिं माण्हूअ जे लाइ चए त हे ज़ालिम कोन्हे को अलाह ताला उनखे इस्लाम कीअं भला नसीब न कंदो कीअं उनखे अलाह ताला जहन्नम जो बल बनाईंदो
इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इंतिहाई सचाई इख़लास ऐं मोहबत हो। इंसानियत पंहिंजी उम्मत सां दुश्मन में बि को नरम रवैयो रखंदड़ हो त उनजी बि साराह कई वई। मुस्लमान थी वियो त क़ुर पाक त उनजी चङी तरह सां तारीफ़ करे मुस्लमाननि जे दिलनि में उनजी अज़मत विहारे छॾी। इहो आहे क़ुर पाक जो निरालो अंदाज़, जंहिंमां वॾो सबक़ मिले थो ही त अगरचे को माण्हू दुश्मन या दुश्मन जे क़ौम जो छो न हुजे, पर जेकॾहिं न तव्हांजे अक़ीदे इस्लाम जो आहे त हरू दुश्मन जो चई करे उनखे नज़र अंदाज़ न कजो। दुश्मन जे क़ौम जो माण्हू सम्झी करे उनखे तव्हां विड़ी दुश्मन न सम्झिजो। जेकर इस्लाम क़बूल कयो अथई, इस्लाम खे चङी तरह ॼाणे सुञाणे सही सम्झे थो त तव्हांजो भाउ आहे, उनखे पंहिंजो भाउ क़बूल कजो। इहा आहे क़ुर पाक जी निराली तालीम। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे ॿियनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।